तंदुरुस्त ज़िंदगी जो दारोमदार इंसान जी खुराक ऐं रहणी कहणी जी आदतुनि सां हूंदो आहे। माण्हू खुराक जे इस्तेमाल में कुझु अहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहिनि जेके उन्हनि जी सिहत लाइ हानिकार साबित थियनि थियूं। नॉर्वे जे माहिरनि खुराक में 5 अहिड़ियूं तब्दीलियूं तजवीज़ कयूं आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी में 10 वरियनि ताईं इज़ाफ़ो करे सघनि थियूं। नॉर्वे यूनिवर्सिटी ऑफ बिर्जिन जे माहिरनि जो चवणु आहे त रोज़मर्रा जी खुराक में 30 ग्राम दालियूं, मटर, चणा, मुङेरा शामिल हुजणु घुरिजनि। इहे फाइबर सां भरपूर हूंदा आहिनि जिन खे अक्सर माण्हू घटि इस्तेमाल कनि था, जंहिंसां हार्ट अटैक, अधरंग, शुगर ऐं ॿियनि बीमारियुनि जो खतरो रहे थो। माहिरनि जो चवणु आहे त इन खां सवाइ होल वेट या होल मेल फ्लोर, ब्राउन राइस, होल वेट पास्ता, होल ग्रीन राइस केक्स, बादाम, अखरोट ऐं ॿिया ख़ुश्क मेवा रोज़मर्रा जी खुराक जो हिसो बणाइणु घुरिजनि। माहिरनि मूजिबि पंहिंजी खुराक मां ॻाढ़े गोश्त जो मिक़दार घटि करणु घुरिजे, छो जो ॻाढ़ो गोश्त वधीक खाइण सां कोलोरेक्टल कैंसर, दिलि जी बीमारियुनि ऐं शुगर सूधो ॿिया मर्ज़ थियण जो ख़तरो वधाए थो। इन खां सवाइ प्रोसेस्ड गोश्त खां बि पासो करणु घुरिजे। माहिरनि जी हिन तहक़ीक़ में साबित थियो त पंहिंजी खुराक में इहे तब्दीलियूं करण सां मर्दनि जी उमिरि में 13 साल ऐं औरतुनि जी ॼमार में 10 सालनि ताईं वाध थी सघे थी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk